अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ HD। सिंध इशूज़ न्यूज़ HD जे बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी सकाफ़ती ॾियारे जा नौशारो फेरोज़ में रंग जरकी पिया। सुबुह साण ई ॿार नौजवान टोपियूं ऐं अजरक पाए ख़ुशीअ जो इज़हार करण लॻा। प्रेस क्लब नौशारो फेरोज़ आॾो पहुचणु शुरू थी विया, जिते सिंध जे सूफ़ी ऐं क़ौमी रागिन फ़क़ीर एजाज़ ख़ासकेली रज़ा हुसैन विस्तड़ो, सदाकत विस्तड़ो, ज़ामिन हैदर अदीब शाह ऐं ॿियनि शाम ताईं महफ़िल रचाईंदे सुर विखेरिया, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैलियुनि जी सूरत में माण्हू पहुचंदा रहिया। हिकु वॾी रैली ॻोठ सुधार संगत नूरपुर ऐं माही खान वॻण जी निकिती, जॾहिं त सियासी समाजी तंज़ीमुनि जसकम, SUP, पीपुल्स पार्टी, शहीद भुट्टो, क़ौमी अवामी तहरीक STP जा नौजवान क़ौमी सकाफ़ती ईद जी तक़रीब में शामिल थिया। होॾां प्रेस क्लब नौशारो फेरोज़ जे हाल में इख़्तिया ॾियारे जे हवाले सां केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर यूनुस राजपर चयो त अॼु जहिड़ी तरह समूरी सिंध इंडलठ रंगनि सां रंगजी वई आहे, उहे ख़ुशियूं क़ाइम ऐं दाइम रहनि ऐं शाह साईं जी इहा दुआ हमेशह सिंध मथां वसंदी रहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ HD।